अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल गुलाम हुसैन में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो आंबेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो सिद्रा इहा ख़ाबू पई ॾिसंदी अगरि मुंहिंजी भाउ आयात जी शादी थी त पोइ मुंहिंजो वारो ईंदो, मां बि पहलवान गुलाम हुसैन सां शादी कंदुसि। तूं पंहिंजी भाउ खे चवंदो त हाणे मां तुंहिंजी जल्द खां जल्द शादी कराईंदुसि। ऐं ॿिए पासे जेको दोस्तो जमीला आहे उहा सिद्रा जी सभु ख़बरूं गुलाम हुसैन खे पहुचाईंदो। ऐं ॿिए पासे सरदार रांझन खान चवंदो त मां सिकंदर खान जी का बि ॻाल्हि ॿुधणु नथो चाहियां ऐं न ई अगराई करणु पियो चाहियां जो हू मुंहिंजे ख़िलाफ़ को क़दम खणे। ऐं ॿिए पासे शेरू सोडा जी ॻोल्हा कंदो पर सोडा हिन खे न मिलंदो। सोडे जा साथी उन शेरू खे मिलंदा, शेरू उन्हनि खां पुछंदो पर हू इनखे न ॿुधाईंदा सोडे जो हक़ीक़त। ऐं ॿिए पासे जेको दोस्तो शेरू जो भाउ आहे उहो ज़िद करे वेही रहंदो त मां हर हाल में सिद्रा खे अगवा कंदुसि। ऐं बिलाल खे पंहिंजो पीउ चवंदो त हू असांजा रेस आहिनि ऐं असांजा भोतार आहिनि, अगरि तूं इहा ग़लती कंदे त हू असांखे माफ़ु करे कोन सघंदा। बिलाल चवंदो त मां उनखे हर हाल में तुंहिंजी बेइज़ती जो प्लान त ज़रूरु वठंदुसि। ऐं पोइ शेरू पंहिंजे भाउ खे चवंदो त मां इन कम में तोसां गॾु आहियां, अगरि मुंहिंजो साथ खपे त तूं हुकुम कजांइ। त पोइ बिलाल जो पीउ बिलाल खे चवंदो त मां तोखे कीअं सम्झायां, तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा।